दोस्तों हिकिड़ो हमरा फ्रूट जे दुकान ते चढ़ी वियो। पुछा कई ते केला घणे आहिनि, सूफ़ घणे आहिनि। हुन ॿुधायो त केला 50 रुपए डज़न, सूफ़ 100 रुपए किलो। ईअं अञा उहो रिआयत लाइ चवे पियो त हिकिड़ी कुराड़ी आई, उन बि अची दुकान ते पुछा कई त केला घणे ऐं सूफ़ घणे आहिनि। उन दुकानदार उनखे ॿुधायो त केला 10 रुपए डज़न ऐं सूफ़ 20 रुपए किलो। उहो जेको पहिरियों हमरा हुते बीठो हुयो, उहो ॾाढो नाराज़गी वारे अखियुनि सां दुकानदार खे ॾिसे पियो। बहरहाल उन पंहिंजे अखियुनि सां इशारो ॾेई उन हमरा खे, कस्टमर खे चुप करायो ऐं चुप रहण लाइ चयईं। कुराड़ी खे सामान थेली में ॿधी। कुराड़ी बि चयो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह या अल्लाह, अॼु मुंहिंजा ॿचा फ्रूट जो ज़ाइको ॾिसंदा। जॾहिं उहा माई हली वई त उन गिराक उन खां दुकानदार को पुछा कयो त मूंखे हेॾो वॾो रक़म ॿुधाई, 50 रुपयो ऐं उते 10 रुपया, ऐं मूंखे सूफ़नि जो किलो 100 रुपया ॿुधाई, हुनखे 20 रुपया। उन चयो त हीअ कुराड़ी असांजे महले में वीचारी बेवा आहे, हुनखे 4 यतीम ॿचा आहिनि, कंहिंखां पिनंदी बि न आहे, कंहिंखां कुझु घुरंदी बि न आहे, ख़ैरात बि न वठंदी आहे। पोइ मां ॾाढी कोशिशि कई त मां हिनखे कॾहिं ख़ैरात ॾियां, पर मां हर दफ़े सां नाकाम वियो आहियां, छो जो उहा हिन ॻाल्हि ते राज़ी न आहे। उनजो अलाह ते वॾो भरोसो आहे, यकीन आहे। इन जे करे मां कोशिशि कंदो आहियां त इनखे सस्ते मां सस्तो फ्रूट ॾियां, ऐं मां ॼाणी वाणी इनखे सस्तो फ्रूट ॾींदो आहियां त जीअं उहो मूंखां ख़रीद करे सघे ऐं मूंखां हू फ्रूट वठी पंहिंजे बचनि खे खाराए सघे। माना मां कंहिं तरीक़े सां उन वटि जीअं फ्रूट पहुची सघे, छो जो महीने में इहा औरत हिकु दफ़ो ईंदी आहे फ्रूट वठणु। त मां चवंदो आहियां त कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं ॾे हथु वधाइजे। इन जे करे जॾहिं उन कस्टमर ॻाल्हि ॿुधी, उन जे अखियुनि में पाणी अची वियो। हुन सोचियो त अहिड़ा इंसान बि हिन दुनिया में मौजूदु आहिनि। बहरहाल उन दुकानदार जे निरड़ ते चुमी ॾिनी। उन चयो, मूंखे माफ़ कर, वाकई तूं बि को हिकु अज़ीम इंसान आहीं। दोस्तो, हिन कहाणी मां इहो ई सबक़ु मिले थो त जेतिरो थी सघे ॿियनि जी मदद कयो। ज़रूरी न आहे त जेको ख़ैरात वठंदड़ हुजे, पिनण वारो हुजे, उनखे असां ॾेई दिली सुकून महसूसु कयूं। असुल में दिली सुकून इन में आहे त तव्हां अहिड़े ख़ुददार, ईमानदारनि ऐं शर्मसार इंसाननि जी जेका मदद कंदा कयो त अलाह पाक तव्हांजी मदद कंदो। हीउ हिकिड़ो वापारु आहे। तव्हां अलाह जे मख़लूक सां नरमी कंदव ऐं उन ॾांहुं हथु वधाईंदव, अलाह पाक अहिड़ो वापारु तव्हां सां हमेशह कंदो। तव्हांजे रिज़िक रोज़ी में बरकत बि पवंदी, तव्हांखे सिहत बि हूंदी, ज़मीन ऐं आसमान जे आफ़तनि खां बि हमेशह महफ़ूज़ रहंदव। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अलाह ने गवाह।